अस्सलाम वालेकुम। अज वरी तव्हां हिकिड़ी नंढड़ी नेकी मां शेयर कयां थी। एक बार फिर मैं आपके सामने हूँ, एक छोटी सी ज़रा सी नेकी लेकर। किसी का दिल खुश कर देना भी नेकी है, बिल्कुल वही जो है अल्लाह ताला का हुक्म भी है। तो ये मैंने खिलौने कुछ जमा किए हैं, कुछ तो जो हैं सेकंड हैंड मार्केट से ख़रीदे गए हैं, कुछ फ्रेंड्स से फैमिली से जमा किए हैं। तो टोटल ये मैं जमा कर चुकी हूँ, इतने हो सके मुझसे। तो ये खिलौने जाएंगे एक चैरिटी स्कूल में। वहाँ पर बच्चों को अट्रैक्ट करने के लिए इस तरह के खिलौने दिए जाते हैं ताकि वो उनसे खेलें और उनकी दिलचस्पी कायम रहे। और फिर जब वो घर जाते हैं तो वो खिलौने उनको घर के लिए दे दिए जाते हैं हमेशा के लिए। तो इस तरह उस स्कूल को खिलौनों की ज़रूरत पड़ती रहती है ताकि बच्चों का अट्रैक्शन जो है वो कायम रहे, उनको लगे कि हमें कुछ गिफ्ट्स भी मिल रहे हैं तो हमें स्कूल जाना चाहिए। त ही जेके ही स्कूल टंडो अलहयार में आहे, एजुकेट सिंध स्कूल, जेको हिकिड़े रिटायर्ड प्रोफेसर गुल मस्तोई साहब ठाहियो आहे ऐं हू उते ग़रीबनि जे ॿारनि खे हिकिड़ी क्वालिटी एजुकेशन ॾियनि था। इन सोच सां हिननि इहो स्कूल खोलियो। सो उन्हनि खे कुझु टॉयज़ जी बि ज़रूरत पवंदी रहंदी आहे। जॾहिं मूंखे ख़बर पई त ही मूं टॉयज़ उन्हनि जे लाइ जमा कया आहिनि। ऐं शेयर करण जो मक़सदु इहो आहे त तव्हांजे आस पास भी अहिड़ा के स्कूल थी सघनि था, अहिड़ा के ॿार यकीनन हूंदा जिन खे अहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी हूंदी, जेके इहे शयूं ख़रीद नथा करे सघनि, जेके वठी नथा सघनि। उन्हनि जे लाइ बि हीअ हिकिड़ी वॾी शइ आहे, वॾो तोहफ़ो आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो ख़ुशीअ जो सबबु आहे। त हीअ ॾेखारण जो मतिलबु बि इहो आहे त तव्हां बि पंहिंजे आस पास ईअं करे सघो था। आपके आस पास जो भी इस तरह के बच्चे हों या इस तरह का कोई इदारा है काम कर रहा है, तो ये छोटा सा काम आप कर सकते हैं। अब ये इतने सारे जो खिलौने हैं, अगर ये 50 हैं, 100 हैं, 150 हैं, तो इतने बच्चों का दिल खुश हो जाएगा, इतने बच्चों के चेहरे पे मुस्कुराहट आएगी। तो हम ये नहीं कह रहे कि हम जो है वो खिलौने बांट रहे हैं, बल्कि मैं तो कहती हूँ कि हम स्माइल्स बांटते हैं। असां मुस्कुराहटूं, असां मुरकूं विरहाईंदा आहियूं ॿारनि में। त हीअ जंहिंजे बि हथ में ईंदो त उहो ॿार केतिरा ख़ुशि थींदा। अलाह इन्हनि कमनि सां राज़ी थिए थो। असांजो ज़िंदगी जो मक़सदु इहो ई हुजणु खपे त पंहिंजे कंहिं बि अमल सां कोशिशि कयूं त अलाह सां राज़ी थिए। इन खां पहिरियों बि मां हिन स्कूल जी लाइब्रेरी जे लाइ बुक्स मोकिले चुकी आहियां, छो त उते टीचर्स या त ॿारनि खे कहाणियूं पढ़ी ॿुधाइनि था या वरी पाण उन्हनि मां किताबनि मां टीचर्स बि कुझु न कुझु सिखंदा रहनि था। छो त बहरहाल सिखण जो सिलसिलो सॼी उमिरि जारी रहंदो आहे जेसि ताईं इंसानु जीअरो आहे। सो ईअं करणु जेको आहे, कॾहिं ॾिसो असां पैसा था ॾियूं या कंहिंजी असां इलाज में मदद था कयूं या किथे असां छोकिरियुनि जे ॾाज ठाहिण में थोरी घणी हेल्प था कयूं, जेको असांजे वस में आहे ज़िंदगी जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ। पर हीअ बि त हिकिड़ी ज़रूरत आहे, इहो बि त हिकिड़ो कमु आहे। तो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, छो हिन खां पहिरियों बि मां इहो कंदी रही आहियां कमु, त जॾहिं मां टॉयज़ वठी ईंदी आहियां उन्हनि में को अगरि फाटल हुजे, कंहिंजी अखि निकितल आहे, कंहिंजो टाको टुटल आहे, मां उन्हनि जी रिपेयर बि पाण करे वठंदी आहियां। या अगरि धोइण जी कंहिंखे ज़रूरत हूंदी आहे त मां उहे धोई बि वठंदी आहियां, त जीअं साफ़ु सुथरा उन्हनि ॿारनि ताईं पहुची सघनि। सो ही तव्हां सां शेयर कयां थी त जीअं तव्हां मोटिवेट थियो ऐं उहे ॿिया माण्हू जिन मूंखे ही शयूं ॾिनियूं आहिनि या हिननि में उन्हनि जो पैसो शामिलु आहे, उहे बि ॾिसी वठंदा त उन्हनि जो पैसे जो कहिड़ो इस्तेमालु थियो, उहे किथे ॾिना विया, छा थियो। तो अगर आपको मेरा ये काम अच्छा लग रहा हो तो प्लीज़ आप कमेंट करके मुझे बताएं, और अगर आपको मेरा ये काम अच्छा लग रहा है तो आप इस तरह करने की खुद भी कोशिश करें। मेरा चैनल सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें, शेयर करें। तव्हांखे हमेशा मां चवंदी आहियां त पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। हिननि कमनि में बि वक़्तु खपे थो, एनर्जी लॻे थी, एफर्ट आहे हिकिड़ो, कोशिशि महिनत, त ज़रूरु कयो। इहो बि तव्हांजे वक़्त जे इस्तेमाल जो हिकिड़ो सही तरीक़ो आहे, ॿियनि जे कमु अचणु, ॿियनि में मुस्कुराहटूं फैलाइणु। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे देश धरतीअ सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे ॿारनि सां प्यारु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए सुठी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।